वाक़ई अपडेट कंदा हलूं। जाम शोरो मां ब्रेकिंग न्यूज़ है। बदमनी ऐं मंशिया जे विकिरे ख़िलाफ़ फंक्शनल लीग के सॾ ते शहरनि रैली कढी है। शहरनि 1 किलोमीटर पैदल मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो है। ब्रेकिंग न्यूज़ है। SSP के हटाइण जो शहरनि मुतालबो कयो है। अवांखे अपडेट कंदा हलूं। जाम शोरो मां बदमनी ऐं मंशिया जे विकिरे ख़िलाफ़ फंक्शनल लीग के सॾ ते शहरनि रैली कढी है। शहरनि 1 किलोमीटर पैदल मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो है। शहरनि जो चवण है त SSP के हटायो वञे। अवांखे अपडेट कंदा हलूं। जाम शोरो मां बदमनी ऐं मंशिया जे विकिरे ख़िलाफ़ फंक्शनल लीग के सॾ ते शहरनि रैली कढी है। तफ़सील मालूम कंदासीं। जाम शोरो मां अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद अपडेट कजो। जी बिल्कुल, जाम शोरो ज़िले में मंशिया के विकिरे ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ फंक्शनल लीग के सॾ ते सवें शहरनि एहतजाज की रैली कढी शहर के मुख्य चौक वटि धरणो हयो है। शहरनि 1 किलो पैदल मार्च करे प्रेस क्लब वटि पहुची SSP जाम शोरो ऐं SHO जाम शोरो के हटाइण जो मुतालबो कयो है। इन मौके ते एहतजाज की अॻुवाणी कंदड़ हक़नवाज़ ब्रह्माणी मियां खां रुंद मीर मुर्तज़ा नायक गुलाम रसूल मंगी आज़ाद संजरानी ऐं ॿियनि जो चवणो हो त SSP जाम शोरो जावेद बलोच मंशा फरोशन जो सहूलतकार है खेसि हटायो वञे। जॾहिं त ज़िले जाम शोर में पुलिस सरपरस्ती हेठि मंशिया जे विकिरे सबबि नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे ऐं आदम अबो जीअं SHO जाम शोर मुक़ररु थियो आहे त बदअमनी में वाध थी वई आहे। शहर ऐं भरपासे में चोरियूं ऐं फ्रू रोज़ जो मामूल बणियल आहिनि ऐं पुलिस जेका ॿुट बणियल आहे। मां इहो बि ॿुधाईंदो आहियां त फंक्शनल लीग जे अॻुवाणनि इहो चितार ॾिनो आहे त जेकॾहिं SSP जाम शोरो ऐं SHO जाम शोरो खे हटायो न वियो त फंक्शनल लीग जे प्लेटफॉर्म खां सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहरा कया वेंदा ऐं उहा तहरीक जेका आहे शिदत अख़्तियार कई वेंदी। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।